अस्सलाम वालेकुम दोस्तों, हेॾे सां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरीं जेका जॉब आहे उहा आहे सीनियर लॉ ऑफिसर जी, जंहिं लाइ क्वालिफिकेशन में लॉ में सेकंड डिवीज़न मास्टर्स जी डिग्री हुजणु लाज़मी आहे ऐं हिन सां गॾु 7 साल जो एक्सपीरियंस हुजणु बि लाज़मी आहे ऐं हिन जॉब लाइ उमिरि जी हद 25 खां 40 साल ताईं आहे। ॿी जेका जॉब आहे उहा आहे लॉ ऑफिसर जी। हिन लाइ क्वालिफिकेशन में सेकंड डिवीज़न LLB हुजणु लाज़मी आहे ऐं हुन सां गॾु 5 साल जो एक्सपीरियंस हुजणु बि लाज़मी आहे ऐं हिन लाइ उमिरि जी हद 25 खां 35 साल ताईं आहे। टीं जेका जॉब आहे उहा आहे मेडिकल ऑफिसर जी। हिन लाइ क्वालिफिकेशन में मेडिसन ऐं सर्जरी में डिग्री हुजणु लाज़मी आहे ऐं हिन जॉब लाइ उमिरि जी हद 21 खां 30 साल ताईं आहे। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 5 अप्रैल 2025 आहे। अगर तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लगी त इनके लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल सिंधी पॉइंट .com खे सब्सक्राइब कयो।